बाबा साईं, हाँ मूंखे ख़बर आहे त तव्हां अॼुकल्ह तमामु घणा मसरूफ़ था रहो, पर कुझु घणियूं ॻाल्हियूं बि आहिनि जेके बार बार तव्हांखे यादि ॾियारणियूं थी पवनि। हींअर कहिड़ी ॻाल्हि आहे जो तूं मूंखे यादि ॾियारणु आयो आहे? बाबा साईं, मूंखे ॻोठ मां ख़बर पहुची चुकी आहे। शाह मुराद खान वारा रिश्ते टोड़ण जे बारे में सोचे रहिया, ऐं जेकर ईअं थी बि वियो न त तव्हां सोचे सघो था पूरे ॻोठ में असांजी केतिरी बदनामी थी सघे थी। माण्हुनि जा मुंहुं अॼु ॾींहं ताईं कंहिं बंदि कया आहिनि जो असां बंदि कंदासीं? बाबा की जेकॾहिं शाह मुराद वारनि जे वाता का ॻाल्हि आई त पोइ हुनखे असीं ॾिसी वठंदासीं। बाबा साईं, मूंखे चांडरो खे पाण चैलेंज कयो आहे। हू मूंसां शादी नथी करणु चाहे। मूंखे छोकिरी किथे मिली हुई छा? हा, बनियुनि ते घुमंदी पई वधे साहेड़ियुनि सां गॾु। असांजी हुते मुलाक़ात थी वई ऐं थोरी मोहमारी जे करे कावड़जी पई। तोखे के मिंथ कई हुई छा त परायनि जवान छोकिरनि सां वञी मुंहुं अटकाए? इत्तफ़ाक़ी मुलाक़ात थी वई बाबा साईं, इत्तफ़ाक़ी मुलाक़ात थी वई। पंहिंजियुनि आदतुनि खे सुधार शेरोज़ खान, छो तो मुंहिंजी पग में हथ विझण जी कोशिश करी? अॻियां अच्छे कारे जो मालिक तुम पाण हूंदे छो समझई? सर असी दोआरनि जे ठिकाणे ते पहुची हमलो शुरू करे ॾिनो आहे। असांजा जवान वॾे जोश ऐं जज़्बे सां विड़ी रहिया आहिनि। मूंखे शम्स बाहिफ़ाज़त पंहिंजी ऑफिस में घुरिजे। मां को बि उज़ुर या एक्सक्यूज़ न ॿुधंदुसि। जी सर, ऐं सर असांखे सालिया जे हवाले सां इजाज़त ॾियो। असीं उनखे ज़िंदा या मुर्दा कंहिं बि हालत में उनखे पंहिंजी गिरफ़्त में आणियूं। ख़बरदार, साले को आदि मुजरिम न आहे। उन जो फाइल पढ़ियो आहे। किथे तूं सरदार या कंहिं वॾेरी जी वाघार त न पियो वई? न साईं, ख़ुदा जो कसम आहे, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। बस बस, मूंखे तुंहिंजे कसम खणण मां ताज़ो थी वियो तूं केतिरो सचो आहीं। साले खे तूं मूं वटि पेश कर, जीअं हुन खां हक़ीक़त मालूम करे मां सच्चाई जी तह ताईं पहुचां। जी सर। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।